कराची वाटर सीवरेज सर्विस इंप्रूवमेंट प्रोजेक्ट KWSSIP तहत नीपा ते जारी के 4 पाइपलाइन मनसूबे के मुकर्रर कयल मुदत अंदर मुकम्मल करण लाइ कम जी रफ्तार अधिक तेज करण जो फैसलो कयो वियो आहे। जे तहत हाणे रोज़ानो वड़ा पाइप लॻाइण जो हदफ़ मुक़ररु कयो आहे। इदारे मूजिब K4 मनसूबे तहत पाइपलाइन जो कम BRT रेड लाइन सां गॾु 2.7 किलोमीटर डिघी कॉरिडोर में जारी आहे, जिते तकनीकी ऐं हिफ़ाज़ती पेचीदगी जी बावजूद मनसूबो आख़िरी मरहले में दाख़िल थी चुको आहे। CEO वाटर कारपोरेशन अहमद अली सिद्दीकी पंहिंजे बयान में चयो त इदारो चङी रीत वाक़िफ़ आहे त जारी कोताही सबबि मक़ामी आबादी, दुकानदार, मुसाफ़िर ऐं ख़ासि तौर ते शागिर्दनि खे मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। तंहिं हूंदे बि मनसूबे जी वक़्त सर मुकमल थियण लाइ समूरा मुमकिन क़दम खया पिया वञनि। तर्जुमान मूजिब मनसूबे तहत 6 मीटर गहरी कोटराई अहिड़े इलाइक़े में कई पई वञे जिते BRT जूं तइमीराती कम, ज़मीनी पाणी ऐं सिवेज लाइनूं, गैस प्रेशर लाइनूं ऐं के इलेक्ट्रिक जी हाई टेंशन केबलूं पिणु मौजूद आहिनि, जंहिं सबबि कुझु हंधनि ते सिर्फ़ 5 फुट कम जी जाइ मौजूद हुई। उन्हीअ पेचीदा सूरतहाल में अवाम ऐं बुनियादी ढांचे जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाइण लाइ जदीद खोटाई जा तरीक़ा इख्तियार कया विया आहिनि। CEO अहमद अली सिद्दीकी सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मनसूबे ते ख़ुसूसी तवजा ऐं ताज़ो दौरे खे साराहींदे चयो त K4 मनसूबे जी बरवक़्त ऐं मयारी मुकमल करण इदारे जी पहिरीं तरजीह आहे।